जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह हसन बाकू मां हिकिड़ो ज़बरदस्त हिते नज़ारो आहे। हिकिड़ो वॾो हिकिड़ो ज़बरदस्त आलिशान ग्राउंड आहे हिते ऐं इन ग्राउंड ते इन्हनि ज़बरदस्त क़िस्म जो हीअ स्क्रीन आहे वॾी जिते मूवी हले पई ऐं जिथे किथे स्पीकर लॻल आहिनि ऐं माण्हू आराम सां हिते मूवी ॾिसी सघे थो, आराम सां वेही सघे थो, घुमी सघे थो। हीअ साम्हूं जेके टे टावर्स आहिनि हिननि जा मशहूरु मुख़्तलिफ़, मूंखे नालो कोन थो अचे हिननि जो, विसरी वियो मूंखे। हीअ टे टावर आहिनि जेके राति जे महिल मुख़्तलिफ़ कलर ऐं डिज़ाइन सां हिननि जो हीअ सॼो आलिशान नज़ारो हले थो पियो। हीअ बिल्डिंग्स आहिनि, ठीकु आहे। हीअ साम्हूं समुंड जो नज़ारो आहे, साम्हूं सॼो हीअ साॼो नज़ारो समुंड आहे सॼो। सो ॾाढो सुहिणो व्यू आहे राति जो हिते। ॾींहं जो बि मज़ो हिते लॻो पियो आहे फस्ट क्लास, पर राति जो त ॾाढो आलिशान मज़ो आयो आहे। सो जॾहिं बि बाकू अचो त हिन इलाइक़े में ज़रूरु अचिजो ऐं थोरो राति जो हिते वेही टाइम पंहिंजो ज़रूरु गुज़ारिजो।